कराची सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ऐं डीएमसी ईस्ट जूं दावाऊं कूड़ियूं साबित थी वयूं। 3 ॾींहं गुज़रण बावजूद इलाइक़नि में सफ़ाई न थी सघी। कराची जी कच्ची आबादियुनि जी मेन घिटिन रोड रस्तनि ते अॼु बि गंदगी जा ढेर लॻल आहिनि। ज़िले म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ईस्ट जो अमलो ईद जे 3 ॾींहं गुज़रण बावजूद रोडनि तां गायब रहियो। सोराब गोट टाउन जे लासी गोट कब्रिस्तान, जुम्मा बाज़ार, वज़ीर ब्रोही गोट, फकीरा गोट, गुल गोट, सैफल शोरो गोट जी मेन घिटिन में बरसाती पानी ऐं जानवरनि जा फेफड़ा मेन चौक चौराहनि ते मौजूद आहिनि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि एहसनाबाद, अलाह बख्श गोठ, साईंदाद इब्राहिम गोठ, नूर मोहम्मद गोठ, दहनी बख्श ब्रोही गोठ में भी कचरे जा ढेर लॻल आहिनि, जंहिं सबब शहरी सख़्त परेशान आहिनि। इलाइक़े वासिन सिंध हुकूमत, वज़ीर बल्दियात, एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब, डीएमसी ओभर खां बरसाती पानी जी नेकाली ऐं इलाइक़नि मां सफ़ाई सुथराई जो मुतालबो कयो आहे।